आवाज़ सिंध न्यूज़ चैनल के CEO माजिद अली के मुताबिक गौसिया जमात के पैरोकार मखदूम शाह महमूद कुरैशी की आज़ादी के लिए फ़कीर इम्तियाज़ हुसैन की ज़ेरी निगरानी में गाँव में धरना दिया और नारेबाजी की एहतजाज में खलीफा हुजूर बख्श वरन पोटा खलीफा अब्दुल रहीम, PMIC ताल्लुका गुम्बट के सदर खलीफा मोहम्मद मतल नाइब सदर दीदार हुसैन, एडवोकेट अब्दुल हफीज़ नागरी, फैज़ मोहम्मद फ़कीर, ज़ुबैर अहमद फ़कीर बहादुर, PMIC ताल्लुका सुबोधीरो सदर फ़कीर ने धरना दिया। इम्तियाज़ हुसैन वडन पोटा मीडिया से गुफ्तगू करते हुए कहा कि हमारे रूहानी पेशवा शाह महमूद कुरैशी को बिला जवाज़ गिरफ्तार करके जेल में रखा गया है, जिससे गौसिया जमात के अकीदतमंदों के दिल मजरूह हुए हैं। हमारे रूहानी पेशवा शाह महमूद कुरैशी को नाहक गिरफ्तार करके जेल में डाल दिया गया है। बेगुनाह गिरफ्तार होने वाले मखदूम शाह महमूद कुरैशी को रिहा किया जाए और अकीदतमंदों की बेचैनी ख़त्म की जाए। जिंदा है कौन? रिहा करो, रिहा करो। साईं शाह महमूद का कूड़ा कैसे खत्म करो? साईं शाह महमूद का कूड़ा कैसे खत्म करो? जेके रैली कढी आहे एहतजाज कयो आहे। असां हीअ पुरअमन तरीक़े सां रैली कढी आहे त असांजो मुर्शिद मखदूम शाह महमूद कुरैशीअ खे 60 ॾींहं थी वियो आहे, उनखे आज़ादु अॼु ताईं न कयो वियो आहे, न को उनजे मथां को केस विहारियो वियो आहे। छो जेका पाकिस्तान खे लुटे विया ऐं उहे आज़ादु घुमंदा था वतन, साईंअ जे मथां को बि गुनाह को बि केस न आहे, पोइ बि साईं अंदरि आहे। छाजे करे अंदरि आहे? असांजी इहा ई अपील आहे हुकूमत खे त असांजे मुर्शिद खे आज़ादु कयो वञे। अस्सलाम वालेकुम। साईं असांजो अपील आहे निगरानी हुकूमत खे त साईं खे जेका 2 महीना थी विया आहिनि, साईं आज़ादु इहो साईं खे आज़ादु कयो वञे। साईं जेका रेगुनाह अंदरि आहे, लुटेरा जेको हुकूमत खे खाई विया ऐं हुकूमत खे जेको तबाह करे विया, साईं जे मथां को बि केस न आहे। ऐं साईं खे जेका कोर्ट जे मिसाल जेका वसीले उन कोर्ट में साईं खे मोकिलियो वञे, बाक़ी लाइ जेको जेलनि मां साईं खे कढियो वञे ऐं साईं खे आज़ादु कयो वञे। अस्सलाम वालेकुम। त साईं जे मथां कूड़ा केस आहिनि, उहे कूड़ा केस कानून खे अपील आहे, निगरान खे हुकूमत खे अपील आहे त ख़तमु कया वञनि ऐं बेगुनाह जेको साईं असांजो गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं जेके कानून जे ख़िलाफ़ आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वियो आहे। बाक़ी असांजे साईं खे जेको आहे बेगुनाह आज़ादु नथा कनि, उनखे कानून खे अपील आहे महिरबानी करे पाकिस्तान जे कानून जे वज़ारत खे चीफ जस्टिस खे अपील आहे त जेको आहे जो कानून सां साईं खे आज़ादु कयो वञे। जेके न कंदा त जेके गौसी जमात हर मुल्क हर इलाइक़े में जेको आहे जो पंहिंजी तहरीक हलाईंदा, पोइ मथां पाकिस्तान कानून चवे त जेको कानून जे ख़िलाफ़ आहे। इन करे महिरबानी करे पाकिस्तान खे अपील आहे त असांजी गौसी जमात जो साईं शाह महमूद कुरैशी खे जल्द जल्द खां अॻु ई आज़ादु कयो वञे। महिरबानी, शुक्रिया। अस्सलाम वालेकुम। जो तव्हां रैली कढी आहे त कहिड़ी नवेत सां कढी आहे? वालेकुम सलाम। जीअं त असांजो मुर्शिद करीम काफ़ी ॾींहंनि खां जेल में बंदि आहे, असांजी हुकूमत खां पुरअमन एहतजाज जे ज़रिए गुज़ारिश आहे त बिराए महिरबानी साईं शाह महमूद खे रिहा कयो वञे। उन्हीअ सोणे तां जेके बि कूड़ा केस आहिनि ख़तमु कया वञनि। पाकिस्तान जी निगरान हुकूमत, वज़ीर आज़म, चीफ जस्टिस पाकिस्तान, चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे जमायत गौसिया जी गुज़ारिश आहे त बिराए महिरबानी खुली अदालत में केस ज़ाहिर करे असांजे मुर्शिद खे रिहा कयो वञे। साईं ॻोठ अब्दुल लतीफ़ बुधापुर खां इहा रैली निकिती आहे गौसिया जमायत जे तरफ़ां त मुर्शिद शाह महमूद कुरैशी ते जेके कूड़ा केस आहिनि ख़तमु कया वञनि ऐं मुर्शिद शाह महमूद कुरैशी खे आज़ादु कयो वञे। अस्सलाम वालेकुम।